ॿिए पासे अवां ॿुधाईंदा हलूं त इस्लामकोट में रेवेन्यू अमलदारनि जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ रहवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है फ़कीर बशीर। इस्लामकोट जा रहवासी आहिनि जेके रेवेन्यू अमलदारनि जी ज़ियादतियुनि जे ख़िलाफ़ 5 ॾींहंनि खां सरापा एहतजाज बणियल आहिनि। अॼु जेके इहे इस्लामकोट खां रैली जी सूरत में हिते रेवेन्यू ऑफिस ते पहुता आहिनि, असिस्टेंट कमिश्नर ऑफिस जे साम्हूं ई बीठा आहिनि। असां इन्हनि सां पुछा गछा कंदासीं त इन्हनि जा कहिड़ा मसला आहिनि। मुंहिंजो मसइलो जेको आहे उहो प्लाट जो आहे, प्रेस क्लब अॻियां ऐं मीडिया सेंटर जे अॻियां मूं जेको आहे 5-6 ॾींहं धरणो हयो आहे, हुते एहतजाज बि रिकॉर्ड करायो आहे ऐं मुंहिंजो जेको हुते को बि दाद फ़रियाद कोन थियो। मुख़्तियारकार एसी वग़ैरह को बि जेको असांजो दाद फ़रियाद आवाज़ु ॿुधण लाइ तयारु कोन्हनि। अॼु जेको असां रैली जी सूरत में जेको एसी ऑफिस आयासीं, हिते जेको असां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। 50 साल जो पुरानो प्लाट है, उन ते मूं तमीरात पे कराई। तमीरात कराईंदे अचानक तपेदार आयो, सो असांखे अची कमु बंदि करायो। पोइ उहो एसी सां असीं मिलियासीं। एसी खे असां उहो कागज़ ॾेखारियोसीं, असांजो प्लाट असांजो कमु छो बंदि करायो आहे। एसी साहिबु चयो न इहा सरकार जी आहे, हीअं अवां इहो कमु बंदि करियो न करियो। तपेदार खे चई हाणे तूं हीअं कर, जे हीउ कमु हाणे कराइनि त FIR कराए पुलिस मोकिले छॾिजे, हिनखे गिरफ़्तार कराए। अॼु बसि हिते एसी ऑफिस में आहियूं, केर बि कोन आयो। तव्हां ॾिठो हिकिड़ो आया आहिनि, मिड़ी ॻाल्हियूं दरख़्वास्त इहो ॻाल्हियूं कनि पिया ऐं हिन मिसकिननि जो मसइलो हल कोन थो थिए। इंगायो वञे पियो, दरख़्वास्त में ॾियो, हीअं करो। जे रूबरू अचूं था मिलण आयासीं त एसी साहिबु आहे कोन, साइड ते निकिरी वियो, अंदरि कंहिं बंगले में वेठो आहे, का ख़बर कोन्हे। असां ग़रीब आहियूं, हुनजे करे जेको आहे न असां ते कोन अमल करणु ही चवंदा ग़रीब आहिनि पिया आहिनि, भले केॾा वञनि केॾा वञनि लोको केरु जेको असांजी ॿुधण लाइ तयारु कोन आहे। त असां चऊं था महिरबानी करे असांजे जेको आहे असांजो जेको असां खां ग़रीबनि सां जेको आहे इंसाफ़ कयो वञे। मुतासिरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त रेवेन्यू इंतिज़ामिया जेका आहे सा बासरनि जे चर्च ते असांजा कमु बंदि कराए छॾिया आहिनि। इहो मुसलसल 5 ॾींहंनि खां दाइन पिया। अॼु रैली सूरत में असिस्टेंट कमिश्नर जे आॾो पहुता आहिनि, पर हिते राब्तो करण ते असिस्टेंट कमिश्नर न हुजण जो ॿुधायो पियो वञे ऐं उनखां पोइ असिस्टेंट मुख़्तियारकार सां असांजूं ॻाल्हियूं थियूं। उन्हनि जो चवणु आहे त हिते इन्हनि तरफ़ां का बि रिक्वायरमेंट जे हवाले सां एप्लीकेशन वग़ैरह इन्हनि जी नाहे ॾिनल, उनजे करे असां का बि जांच नथा करे सघूं। ॿिए पासे इन्हनि दाही ते चयो त असां सां इंसाफ़ न कयो वियो, त असां एहतजाज जो दाइरो असां